इते वांखे ख़बर ॾियूं पिया डोकरी मां जिते ॻोठ ख़ैर झतियाल में बिजली जो करंट लॻण सबबि औरत फौत थी वई आहे। अफ़सोसनाक ख़बर असां शेयर कयूं पिया। डोकरी में ॻोठ ख़ैर झतियाल में बिजली जो करंट लॻण सबबि औरत फौत थी वई। 20 सालनि जी सितारा झतियाल बिजलीअ जो करंट लॻण सबबि फौत थी वई आहे। अफ़सोसनाक ख़बर डोकरी मां असां शेयर कयूं पिया। ॻोठ ख़ैर झतियाल में बिजलीअ जो करंट लॻण सबबि औरत फौत थी वई आहे। 20 सालनि जी सितारा झतियाल बिजली जो करंट लॻण सबबि फौत थी वई। डोकरी जे ॻोठ ख़ैर झतियाल में बिजली जो करंट लॻण सबबि औरत फौत थी वई आहे। 20 सालनि जी सितारा झतियाल बिजली जो करंट लॻण सबबि फौत थी वई। अहम ख़बर मांखे ॾियूं पिया डोकरी मां अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। ॻोठ ख़ैर झतियाल में बिजली जो करंट लॻण सबबि औरत फौत थी वई आहे। 20 सालनि जी सितारा झतियाल बिजली जो करंट लॻण सबबि फौत थी वई। तफ़सील मालूम कंदासीं डोकरी मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर अतहर मेमण खां। जी अतहर, कहिड़ा तफ़सील आहिनि इन अफ़सोसनाक वाक़िए जा? जी बिल्कुलु, डोकरी वेझो ॻोठ आहे खैरू झतियाल में बिजलीअ जो करंट लॻण सबबि 20 वरनि जी आहे मसमिया सतारा ज़ाल इल्ताफ़ झतियाल सख़्त ज़ख़्मी थी पई। ज़ख़्मी औरत खे वारसनि गणती जोगी हालत में तालका अस्पताल डोकरीअ पहुचायो, जिते संदसि डॉक्टरनि पारां फौत थियण जी तस्दीक कई वई आहे। होॾां फौती औरत जो लाश तालका अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो आहे, जॾहिं त नौजवान शादीशुदा औरत जो लाश घर पहुचण ते घर में कोराम मची वियो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी अतहर मेमण अपडेट करण लाइ।